ॾे चाहे परॾे में रहंदड़ समूरनि सिंधवासियुनि जी ख़िदमत में मोहम्मद क़ासिम मका सलाम अर्ज़ करे थो। हाज़िर आहे पाकीज़ा ऐं साफ़ सुथरी सोच रखण जी ख़िदमत में कचहरी पॉडकास्ट जो हिकु नओं एपिसोड आहे, नई सीरीज़ कोन्हे हा? नई सीरीज़ त कोन्हे, सीरीज़ No शुरू थी वई episode. हुजे। No episode. ठीकु आहे, एपिसोड नओं एपिसोड हाज़िर आहे। त अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि ओम ऑस्ट्रेलिया मां, ब्रिस्बेन मां, ऐं आसिफ लंडन मां, ऐं बाक़ी ॿ यूजुअल सस्पेक्ट राकेश शिकागो मां, ऐं क्राइम कैपिटल ऑफ यूएस शिकागो मां राकेश जॉइन पियो करे, ऐं आऊं जेको सो लंडन मां। ऐं अॼु असांजो टॉपिक आहे इफेक्ट्स ऑफ टेक्नोलॉजी, ऐं उन में माना अगरि 90s में जेका माण्हू वॾा थिया ऐं जेका हाणे वॾा पिया थियनि उन्हनि जो कहिड़ो डिफरेंस आहे। जो 90s जेके वॾा थिया लॻभॻि आख़िरी जनरेशन हुई जंहिंजी लाइफ में टेक्नोलॉजी जो एॾो वॾो इम्पैक्ट हुयो, त उनखे अॼु इहे कंपेयर कजे त उन में कहिड़ो फ़र्क़ु आहे। त हाणे इन टॉपिक ते ॻाल्हाइण लाइ असां जेको सो इट्स ब्रॉड टॉपिक, ऐं इनमें काफ़ी सारा एस्पेक्ट्स आहिनि, काफ़ी पर्सनल एक्सपीरियंसिस आहिनि। त let's start with Om, how would you describe तव्हांजो जेको नंढपण हो, ऐं पहिरीं तव्हां ॿुधायो तव्हां कहिड़नि इयर्स में वॾा थिया, ऐं तव्हां उनखे कीअं कंपेयर था कयो अॼु जेके ॿार वॾा थियनि पिया उन्हनि सां? यार एक्सपीरियंस काफ़ी डिफरेंट थी यानी पंहिंजा 90s में ऐं हाणे जे हिसाब सां जीअं ॿार वॾा थियनि था। पहिरियां त जेकॾहिं फर्स्ट 5 years ई कंपेयर कजे त पाण कॾहिं सेलफोन न ॾिठो हुयोसीं पंहिंजी उमिरि में 5 सालनि ताईं। अॼु जा ॿार साल खां पोइ उन्हनि खे क्यूरोसिटी थी वञे थी त इहो फ़ोन छा, इहो मूंखे खपे, छो त पेरेंट्स खे ॾिसनि था, ॿारनि खे बि उहो ॾाढी उहो थिए थी। हिकिड़ो इहो मेन डिफरेंस मूंखे नज़र अचे थो। ॿी जेकॾहिं सिमिलरिटी कवर कयां 5 सालनि में त पाण मां सम्झां थो टीवी ॾिसंदा हुआसीं लिमिटेड टाइम लाइ, पर अॼु जा ॿार टीवी टेक्नोलॉजी उन ते वॾी डिपेंडेंसी आहे कंपेयर टू पंहिंजे वक़्त में। 90s में एतिरी टीवी एतिरो टेक्नोलॉजी न हूंदी हुई कॉमन, जे पाण हुन सां एतिरो एंटरटेन थी सघूं। पाण एंटरटेन थींदा हुआसीं पंहिंजे माइटनि सां। मूंखे जेको आहे अक्सर ईअं थींदो हुयो त सुबुह जो उथंदो त घर में हुयमि, उहे राति जो सुम्हण ईंदा हुआसीं, कंहिं महिल चाचनि जे घर, कंहिं महिल कंहिंजे घर, कंहिं महिल कंहिंजे घर, कंहिं महिल पाड़े वारा वठी वेंदा, मिड़ई पिया घुमंदा हुआसीं। त उहो वॾो डिफरेंस रहियो आहे अॼु जे माहौल ऐं उन वक़्त जे माहौल में। मां इहो ई डिफरेंस हाली मेन डिफरेंस इहो ई मूंखे लॻे थो। सही 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 सही। ऐं माना असांजी जेका एंटरटेनमेंट हुई उहा काफ़ी नाइव हुई, जेका टीवी ते बि हूंदी हुई उहा काफ़ी नाइव हिकिड़ी माना बेसिक क़िस्म जी एंटरटेनमेंट हूंदी हुई। ऐं जंहिंमें माना एनक वाला जिन हिकिड़ो तमामु हिट टीवी सीरियल हो, ऐं अॼु माण्हू उन खे ॾिसे थो त माण्हू खे रुअण थो अचे। पर माना इट वाज़ द बेस्ट दैट देयर वाज़, ठीकु आहे न? टीवी सीरियल हुजनि या इवन मूवीज़ बि ॾिसो तव्हांजो उन वक़्त जूं मूवीज़ ॾिसो, पंहिंजी पाकिस्तानी हुजनि या इंडियन हुजनि या इवन इंग्लिश मूवीज़ हुजनि, काफ़ी डिफरेंट उन में कॉन्टेक्स्ट डिफरेंट आहे, उन जूं सॉन्ग्स डिफरेंट आहिनि, उन जूं लिरिक्स डिफरेंट आहिनि। तव्हां उहे बि ॾिसो, उन में थोरी माना आहे, थोरी सम्झ में अचे थी। अॼुकल्ह जो जेको आहे न इवन तव्हां मूवीज़ ॾिसो या काफ़ी अनरियलिस्टिक शयूं माना पोर्ट्रे कयूं पियूं वञनि, या जेके ॾिसंदा हुयासीं थोरी रियलिटी टच घटि आहे अॼु जी तारीख़ में इन टेक्नोलॉजी जे करे चओ या टेक्नोलॉजी इन्फ्लुएंस चओ। सही। राकेश, डू यू हैव एनी थॉट्स? तव्हां हिन बारे में छा चवंदो? यार मुंहिंजी अपब्रिंगिंग 90s में घणी घोटकी में थी। सिंध में फ़र्क़ु हाणे जेके घोटकी में वॾा थियनि पिया, जेको मुंहिंजो एक्सपोजर थोरो घणो आहे, नॉट अ पेरेंट, सो एॾो फर्स्ट हैंड एक्सपीरियंस घटि आहे जेके वॾा था थियनि पिया उन्हनि जो। पर उहो इहो नज़र ईंदो आहे त इहो हिकिड़ी त ॻाल्हि टेक्नोलॉजी वारी कई। ॿियो मूंखे लॻंदो आहे ॿार थोरा ईअं लॻंदो आहे, फील थींदो आहे सियाणा वधीक थी विया आहिनि। आई डोंट नो, मे बी आई एम रॉन्ग, मे बी आई एम टोटली ऑफ, पर ईअं लॻंदो आहे देयर इज सम अमाउंट ऑफ सोफिस्टिकेशन थोरी ॿारनि में वधीक आहे असां खां। इहो पोइ उहो हाणे मीडिया अहिड़ी कंज़्यूम पिया करनि उनजे करे ईअं आहे, ठीकु आहे, त हुनजो ब्रेन ऑलरेडी जेको आहे अहिड़े नमूने ट्रेन थो थी वञे पियो। आई कांट से मां डेवलपमेंट साइकोलॉजी जी ख़बर न आहे, पर को न को फ़र्क़ु आहे। आई कांट इमेजिन
myself being clever like that. या तो जेके मां बार मिलंदा हुआ आहिनि एड़ा सियाणा ख़बर न आहे पर लॻे थो पियो I don't know if there is something to it. इहो हिकिड़ो फील थींदो आहे कंहिं महिल मूंखे ॿियो हा इहो बि आहे त जनरली आई थिंक थोड़ी माना जेको ईथर आहे जंहिंमें माण्हू रहनि था पिया उहो ॾाढो फ़र्क़ु आहे कॉन्टेक्स्ट ॾाढो फ़र्क़ु आहे न 90s जो कॉन्टेक्स्ट आहे हाणे जे कॉन्टेक्स्ट में केॾो फ़र्क़ु आहे जेकॾहिं तूं इमेजिन करीं उन वक़्त जो टाइम में जेके शयूं थियनि पियूं पंहिंजे आसपास ऐं हाणे जेके शयूं थियनि पियूं आसपास छो त अपब्रिंगिंग में उहे बि शयूं तव्हांखे इन्फ्लुएंस कंदियूं आहिनि besides technology besides तव्हांजी फैमिली ॿियूं बि शयूं जेके ॿाहिरि हलंदियूं पियूं उन्हनि जो बि वॾो फ़र्क़ु हूंदो आहे त in many ways सम्झ माण्हू ॿारनि खे वधीक आहे न हा in many ways थोरो relatively वधीक मतलब स्टेबल लॻंदो आहे सिस्टम 90s में आई एम ट्राइंग टू इमेजिन छा हले पियो पंहिंजे मुल्क में हाणे छा हलंदो पियो आहे लाइक समवट जेकॾहिं सिंध ऐं पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं त एटलीस्ट पंज साल हुकूमतूं पूरियूं कंदियूं आहिनि हींअर त पंज साल हुकूमतूं पूरियूं न कंदियूं दैट्स वन बिग डिफरेंस शयूं मैटर कंदियूं हूंदियूं कंहिं न कंहिं नमूने तव्हांजे कॉन्टेक्स्ट में सीप इन कंदियूं हूंदियूं सही that's all I've got right now. Asif, do you have any thoughts how do you compare your childhood with aajkal ya baar hain kya ji wada pe thin in technology age mein यार टेक्नोलॉजी जीअं राकेश ॻाल्हि कई त ॿिया तमामु घणा कॉन्टेक्चुअल डिफरेंसिस आहिनि उहे मैटर वधीक था कनि टेक्नोलॉजी त हिकिड़ो टूल आहे उहो ऑब्वियसली पूरी दुनिया में आहिस्ते आहिस्ते हिकु दुनिया में ग्लोबलाइजेशन वधे थी पई ठीकु आहे त हुनखे मां हिते लंडन खे 90s जे हैदराबाद सां वेही कंपेयर कयां त हुनमें काफ़ी सारा वेरिएबल्स ॿिया डिफरेंट आहिनि त हिकु टेक्नोलॉजी ई कोन्हे का टेक्नोलॉजी टूल्स ऑब्वियसली एडवांस थींदा पिया उहो त पूरो हिकिड़ो ट्रेंड आहे दुनिया में ऐं पिया थींदा पर असां सवाल आहे छा what are we trying to answer what is the problem statement इहो हिकिड़ो इहो चवण त टेक्नोलॉजी एडवांस थी आहे या डिफरेंट आहे उहो त हाणे हिकिड़ो हर को बि चई सघे थो पर what are we trying to answer here question what is the question इहो आहे टेक्नोलॉजी इन्फ्लुएंस कीअं थी करे छा पढ़ाई जी अॼु कयूं था पंहिंजी पढ़ाई ईअं हूंदी हुई छा पंहिंजो लाइफ स्टाइल ईअं हूंदो हुयो रहणी सहणी या हूंदी हुई जेकी अॼु जे ॿारनि जी आहे छा जेको आहे पाण जीअं बैंकिंग ईअं कंदा हुयासीं जीअं अॻे कंदा हुयासीं छा फ़र्क़ु पिया नी पंहिंजे रहण सहण में जेके 1990 में कीअं कम कंदा हुयासीं इवन ज़िंदगी जेकी गुज़ारींदा हुयासीं पाण अॼु जीअं तव्हां थोरी देरि अॻु चयो त पाण वेठा आहियूं सॼो ॾींहुं फेस चैट कंदा छा इहो पेंडेमिक 1990s में अचे हा त पाण छा कयूं त उहो एग्जैक्टली उहो त ॾाढो हिकिड़ो ऑब्वियस स्टेटमेंट ऑफ द ऑब्वियस आहे त टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट एॾी सिग्निफिकेंट आहे 1990s खां वठी 2020 में असां वेठा आहियूं वॾो टाइम पीरियड आहे दैट्स लाइक 30 years इन में जेका एडवांसमेंट थी आहे उहो त हाणे हर कंहिंखे ख़बर आहे त ह्यूजली सिग्निफिकेंट एडवांसमेंट आहे माना इवन 10 years पहिरियां जेको मिसाल तौरु ऑफिस में असां वटि रुगो ऑडियो कॉल्स थींदी हुयूं 5-6 साल पहिरियां पर पोइ हाणे जेको सो वीडियो कॉन्फ्रेंसिंग इज एवरीवेयर हाणे रुगो हिते न कोरोना वायरस ज़माने पर इवन नॉर्मल ऑफिस एनवायरनमेंट में बि इज टोटली चेंज्ड एंड लैंडस्केप इज कॉन्स्टेंटली चेंजिंग ऐं तव्हांखे वधीक ख़बर हूंदी आकाश राकेश तव्हांखे वधीक ख़बर हूंदी त कीअं एतिरो एडवांस थिए थो पियो ठीकु आहे इहो न पर सवाल हिकिड़ो ॿियो बि आहे न त हाणे अॼुकल्ह ॿार जेके आहिनि उन्हनि वटि उन्हनि जी ज़िंदगी में सोशल मीडिया इलाही इम्पोर्टेंट आहे त हाणे इंस्टाग्राम ईअं ॿार ट्विटर ते बि आहिनि पर पोइ उन्हनि जूं पंहिंजियूं ॿियूं एप्स आहिनि जेकियूं हिकिड़ो टीनेज या हिकिड़े पर्टिकुलर एज ग्रुप लाइ ठीकु आहे ऐं उहे पाण वटि त हुयूं ई कोन पाण वटि एप्स ई कोन हुयूं राइट त उहो हाउ डू यू माना पाण वटि जेके रिबेल्स हूंदा हुआ उहे फिल्मूं वधीक ॾिसंदा हुआ ऐं इन टाइप जो हिते जेके रिबेल्स आहिनि उहे इंस्टाग्राम ऐं ॿियो कहिड़ो आहे जेको स्नैपचैट वग़ैरह त उहे उन ते वधीक वञनि था माना माना उहो डिफरेंस छा आहे इम्पैक्ट कहिड़ो पियो आहे हिन टेक्नोलॉजी जो ॿारनि ते फंडामेंटल ह्यूमन साइकोलॉजी त साॻी आहे बाक़ी इहो आहे त उन टूल्स ऐं टेक्निक्स चेंज थी वियूं आहिनि मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे So that's an interesting point, Asif.
ओम तोखे छा थो लॻे, छा फंडामेंटल ह्यूमन साइकोलॉजी साॻी आहे या को फ़र्क़ु पियो आहे? पाण इवॉल्व कयो आहे 30 सालनि में, पंहिंजी साइकोलॉजी साॻी न रही आहे। पंहिंजो मुंहिंजी जेकी मूंखे लॻंदो आहे त पेरेंट्स स्मार्ट आहिनि त उन्हनि जा ॿार अञा हिकु क़दम अॻिते रहनि था। उहा एडवांसमेंट ईंदी वञे थी। जीअं सम्झो ईअं त जेकॾहिं ग्रैंड फादर वर्जन 1.0 हुयो त फादर जेको आहे 2.0 आहे ऐं ॿार जेको आहे 3.0 आहे। ऐं उन्हनि में पाण ई माना हिकिड़ी सेल्फ लर्निंग थिए थी। उन्हनि जी स्टार्टिंग पॉइंट डिफरेंट आहे। जेको उन्हनि जो DNA मां चइजे या उन्हनि जी शुरूआत ई ॿिए तरीक़े सां थिए थी, त उन्हनि जो स्टार्ट ई माना ईअं न आहे त जीअं मुंहिंजे ॾाॾे शुरूआत कई पंहिंजे ज़माने में, त मुंहिंजी बि उहा ई शुरूआत हुई। त मूंखे लॻे थो त पाण एडवांस थींदा वञूं था। पंहिंजी स्टार्टिंग पॉइंट डिफरेंट आहे। पाण अॻिते ईंदा वञूं था। जेको आहे उतो शुरू कयूं था त पाण अञा बहितर थियूं था। जीअं चइजे त I3 I5 I7 पंहिंजी स्टार्टिंग पॉइंट I7 आहे हिन प्रोसेसिंग में। ऐं जेको हाणे अॻिते था वधूं पाण रादर देन पाण शुरू I3 था कयूं। त quickly clarify कयां त I3 I5 I7 जेको इंटेल जा CPUs आहिनि, उन जा वर्जन्स आहिनि, ऐं I7 जेको लेटेस्ट आहे। त पर उन पाण एवोल्यूशनरली पाण डिफरेंट न थिया आहियूं। 30 सालनि में पंहिंजो जेको फंडामेंटल DNA आहे न, इहो ब्रेन स्ट्रक्चर आहे या जेके फंडामेंटल साइकोलॉजी आहे, जेके बायोलॉजिकली ॾिसंदासीं त उहा साॻी आहे। त फ़र्क़ु मां बि सम्झां पियो, मां बि चवां पियो गाॾी त फ़र्क़ु आहे कुझु न कुझु, पर उहो फ़र्क़ु छाजे करे आहे? उहो छा माण्हुनि हिकिड़ो त तरीक़ो इहो सोचूं त यार मतिलबु कॉन्टेक्स्ट जे करे सॼो फ़र्क़ु पइजी वियो आहे, ॿियो कोई फ़र्क़ु न आहे, सिर्फ़ु कॉन्टेक्स्ट डिफरेंट आहे। ह्यूमन साॻियो आहे, ऑर्गेनिज़म साॻियो आहे, पर हुनजो माहौल चेंज थी वियो आहे, हुनजे करे सॼो फ़र्क़ु आहे। या उनखां अलावा का ॿिया बि उन ऑर्गेनिज़म जे अंदरि बि के फ़र्क़ु आया आहिनि? मां न चवंदुमि त छड़ो पाण जेको आहे पाण ईअं नथा चई सघूं त पंहिंजी मेंटेलिटी साॻी आहे ऐं शयूं डिजिटल थी वियूं आहिनि। पंहिंजी सोच साॻी बि न रही आहे। पंहिंजी सोच ते बि वॾो फ़र्क़ु पियो आहे। उनखे मां खईं इवोल्यूशन, हाणे इवोल्यूशन जी हिस्ट्री खे ॾिठो वञे त जेतिरो फ़र्क़ु पियो आहे पाण में, उन लाइ 100 years बि घटि हूंदा नी। त पोइ जंहिं महिल पोइते तव्हां 100 साल वेंदा त पोइ तव्हांखे इहो इवोल्यूशन सुठे तरीक़े सां नज़र ईंदो। पर पाण इवोल्यूशन जे कर्व ते था आहियूं हिन वक़्त बि। पंहिंजी सोच बदिलजे थी, पंहिंजो कमु करण जो अंदाज़ थो बदिलजे, पंहिंजो रिस्पॉन्स थो बदिलजे, पंहिंजी डे टू डे ज़िंदगी जेकी पाण 30 साल अॻु में कंदा हुआसीं, हिकु टिपिकल डे खयो वञे हिकिड़े एडल्ट जो या हिकिड़े चाइल्ड जो 1990 में, ऐं अॼु कंपेयर कयो वञे, उन्हनि जो कमु करण जो तरीक़ो, रहण जो तरीक़ो, ॻाल्हाइण जो तरीक़ो, मैनरिज़म, ड्रेसिंग, हर शइ में एवोल्यूशन आयो आहे। ऐं उन शइ खे जेकी इनेबल करे थी उहा टेक्नोलॉजी आहे। मीन्स सम्झां थो मां त उहा टेक्नोलॉजी मीन्स आहे, पर टेक्नोलॉजी पंहिंजी सोच खे बि बदिले थी, पाण खे इवॉल्व करे थी। सिर्फ़ु उहा ईअं नथा चई सघूं त पंहिंजो जेको आहे बेसिक साॻियूं नी, छड़ो मीन्स डिफरेंट थी वञे। पंहिंजा मीन्स बि हाणे चेंज थींदा, पंहिंजी सोच बि बदिलजे थी, पंहिंजो अंदाज़ बि बदिलजे थो। Let's ask the other parent a bit. आसिफ, छा फ़र्क़ु आयो आहे सोच में? छा लॻे थो पियो? छा में? सोच में कहिड़ो फ़र्क़ु आयो आहे ॿारनि जी में? जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि जी सोच में कहिड़ो फ़र्क़ु आहे अॼु खां, जेके 20-30 साल अॻु खां ऐं हाणे खां? यार मां हिन मौज़ूअ ते घणो सोचियो न आहे, न को प्रॉपर स्टडी कई आहे। It has not occurred to me. The problem also is that because of our own migration and social mobility, a lot of things can appear to be distorted. Things, I think what I said earlier, a lot of other variables we are mixing together. तो उन में इहो फिल्टर आउट करण त बाबा कहिड़ी शइ कहिड़े इम्पैक्ट जे करे आहे, उहो थोरो उन जे लाइ प्रॉपर स्टडी जी ज़रूरत पवंदी। हाणे ईअं but changes are obvious. I mean, जेके बि ॻाल्हियूं हम चयूं त I completely agree with that. But what I was trying to say is that human psychology जेका आहे उहा फंडामेंटली 30 सालनि में त चेंज न थींदी न, उनखे चेंज थियण लाइ वॾो टाइम लॻंदो आहे। पर उहा त ऑब्वियसली सोसाइटी कंटिन्यूअसली इवॉल्विंग आहे, असां कंटिन्यूअसली सोशल मोबिलिटी था कयूं, मुल्क मटायूं था, हे हो, त हुन में ऑब्वियसली चेंजिस आहिनि। पर हे 30 साल ईअं न आहे त लेट्स से 1950 ऐं 1980 जो डिफरेंस एतिरो सिग्निफिकेंट न रहियो आहे जेतिरो 1990 ऐं 2020 जो आहे, मुंहिंजो ओपिनियन जे हिसाब सां। Yeah, agree.
ऐं उन में जेको वॾो फैक्टर जेको हिकिड़ो मेन डिफरेंस आहे 30 साल वॾो टाइम आहे पर जंहिं तरीक़े सां पाण 30 सालनि में चेंज थिया आहियूं या जंहिं तरीक़े सां पंहिंजी सराउंडिंग्स चेंज थियूं नी उहे ओतिरो एवोल्यूशन टेक्नोलॉजी करे ई पॉसिबल रहियो आहे जेकॾहिं टेक्नोलॉजी लिमिटिंग फैक्टर हुजे हा त शायदि पाण एतिरो चेंज एतिरो इवॉल्व एतिरो न बदिलजी सघूं हा Technology bio globalization behind. Sorry, Akash, you carry on, but I just wanted to say that one word. No, I just said technology as well as globalization. The puro economic structure bhi the point 30 years में change थी ना after Berlin Wall change fall थियण खां पोइ माना दुनिया significantly change थी आहे point 30 सालनि में ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो त माना वॾा significant events आहिनि रुगो टेक्नोलॉजी कान्हे उनखे सप्लीमेंट था कनि ॿिया काफ़ी सारा events globalization थी वई 9/11 I wouldn't necessarily say that was just that's a completely separate topic पर उहो बि उन में अची वरी पूरो जेको सो डेकेड उन में गुज़रियो माना काफ़ी सारा significant factors आहिनि जेके दुनिया खे इम्पैक्ट कनि था पिया रुगो टेक्नोलॉजी इज वन ऑफ द सिग्निफिकेंट वंस सॉरी आकाश न ॾाढी इंट्रेस्टिंग ॻाल्हि आहे हिते मुंहिंजो इन ॻाल्हि ते थोरो ओपिनियन आहे हुन में आई थिंक हिकिड़ी ॿ शयूं जेके आहिनि उहो तव्हांखे डिफरेंशिएट करण जी ज़रूरत आहे हिकिड़ो इहो आहे त जेके ॿार हिकिड़े जनरेशन में वॾा थिया ऐं ॿिए ॿार ऐं सब्सिक्वेंट जनरेशन में जेके वॾा थिया उन में डिफरेंस घणो आहे ॿियो इहो आहे त जनरेशन गैप घणो आहे जनरेशन गैप उहो आहे त बाबा हिकिड़े पीउ ऐं हुनजे ॿारनि में जी सोच में केतिरो फ़र्क़ु आहे ठीकु आहे त अगरि पाण सिर्फ़ु हिनखे ॾिसूं त जंहिं एनवायरमेंट में पाण वॾा थियासीं वर्सिस जंहिं एनवायरमेंट में अॼु जा ॿार पिया वॾा थियनि त उन में शायदि तव्हांखे डिफरेंस हींअर वधीक ॾिसण में अचे कंपेयर टू सिमिलर डिफरेंसिस अगरि पाण पास्ट में खणूं त पर अगरि पाण जनरेशन गैप जी ॻाल्हि करियूं माना अॼु जेको पीउ आहे उन खां ॿार केतिरो डिफरेंट आहे त उन जी सोच में केतिरो फ़र्क़ु आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो जनरेशन गैप ग्रेजुअली घटिजो आहे ऐं उहो उनजो रीज़न इहो आहे त जंहिं मुंहिंजे हिसाब सां उहो इहो आहे त जंहिं रेट ते टेक्नोलॉजी एक्सलरेट कयो आहे उहा रेट जेको आहे सो एतिरो वधीक न रहियो हाणे अगरि तव्हां 50s ऐं 60s में ॾिसो 60s में जेके ॿार हुआ उहे प्रॉपर रिबेल्स हुआ माना रिबेल जनरेशन जो कॉन्सेप्ट ई तॾहिं आयो रॉक एंड रोल कलर माना टीवी रॉक एंड रोल इहे सभु शयूं तॾहिं आयूं हुयूं ठीकु आहे ऐं पोइ वरी 60s ऐं 70s में जो गैप हो उहो बि इलाही वॾो हो छो हुन में टेक्नोलॉजी कंप्यूटर नओं हिकिड़ो नई शइ थी अॻियां निकितो ऐं साइंस भले अॻियां निकिरी चण ते माण्हू पुॼी वियो ड्रग्स वग़ैरह 70s में ॾाढा माना त हिपी कल्चर वग़ैरह कॉमन थी वियो त उहो जनरेशन गैप इलाही वॾो वरी 80s में अचो त जनरेशन गैप रिलेटिवली घटि हो छो जो जेका उन्हनि जा पेरेंट्स हुआ दे बीन थ्रू दोज़ रेवोल्यूशनरी स्टेप्स वरी अॼु जो अगरि तव्हां ॾिसो त ॿार जेके आहिनि उहे पेरेंट्स बि टेक्नोलॉजी में आहिनि पेरेंट्स बि एप्स यूज़ कनि था सोशल मीडिया यूज़ कनि था ॿार बि सोशल मीडिया यूज़ कनि था डिफरेंस रुगो इहो आहे त हू चवंदा हुआ असांजूं एप्स लॻनि तव्हांजूं एप्स लॻनि त डोमेन हाणे साॻियो रहिजी वियो आहे पर डिफरेंस जेको जनरेशन गैप वारो आहे उहो सिर्फ़ु इन ॻाल्हि ते रहिजी वियो त बाबा हिन ई डोमेन में असां हिकिड़ी शइ था यूज़ कयूं तव्हां ॿी शइ था यूज़ कयो जंहिं त पोइ जनरेशन में ॾिसो अगरि 50s 60s में ॾिसो या इवन 70s में त उहो डोमेन ई डिफरेंट हो उहे त टीवी खे ॾिसंदा ई 50s वारा 40s वारा टीवी सां एतिरो वाक़िफ़ कोन हुआ फिल्मुनि सां ऐं रॉक एंड रोल म्यूज़िक सां नई टाइप जी म्यूज़िक सां रेडियो सां जॾहिं त 60s ऐं 70s जा जेके ॿार हुआ उहे हिकिड़े नए डोमेन में वञी चुका हुआ त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त ठीकु आहे हा इहो असांजे डिफरेंसिस आहिनि पर असांजो जेको सो जनरेशन गैप जेको आहे उहो हींअर घटिजंदो पियो वञे कंपेयर टू बिफोर सही ॻाल्हि आहे सही ॻाल्हि आहे but maybe उहो हिकिड़ो ॿियो ईंदो leap maybe in the next 5-10 years then we will be left behind असांजी next generation में उहा क्रॉस करे वेंदी उहो border असां वरी पोयां रहिजी वेंदासीं असां चवंदासीं हे छा आहे maybe internet of things will be that next revolution I don't know जीअं चवंदा नी न स्टेप चेंज आयो हुयो 90s ऐं 2020 में हाणे जेको आहे हाणे पाण स्लो ग्रेजुअली चेंज थियनि थियूं घणियूं माना तेज़ी सां नथियूं चेंज थियनि बल्कि वरी को स्टेप चेंज ईंदो थोरे टाइम में माना विदिन मे बी 10 to 20 years त उन वक़्तु जेको आहे पाण ॾिसंदासीं त वरी पोइ इहे ई ॻाल्हियूं हलंदियूं त 2020 में ईअं थींदो हाणे 2050 में ॾिसो ईअं थो थिए पर जेको पोयों चेंज आयो न स्टेप चेंज उहो हो कंप्यूटर टेक्नोलॉजी जेका आहे जेके ट्रांजिस्टर जी इजाद आहे
it was powered by that. ट्रांजिस्टर आयो त टीवी अची विया, रेडियो बि नंढा थी विया, पॉकेट रेडियो अची वियो, ऐं इहे सभु शयूं, पोइ वरी उन मां पोइ कंप्यूटर आयो, इहे सभु शयूं उन मां पावर थी वियूं। पर हाणे हिकु एॾो वॾो स्टेप चेंज अचे त पोइ इहो कमु थिए, न त जनरेशन गैप घटिजंदो आहे, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। ऐं सोसाइटी एज़ अ रिज़ल्ट वधीक में वधीक कंज़र्वेटिव थींदी वेंदी। जेतिरो जनरेशन गैप घटि हूंदो, ओतिरो जेके वॾा पोढ़ा माण्हू आहिनि उन्हनि जो इन्फ्लुएंस वधीक हूंदो, ऐं ओतिरी सोसाइटी मोर एंड मोर कंज़र्वेटिव थींदी। मुंहिंजो इहो maybe the causation जेका flipped आहे हिन में, maybe इहो आहे त पोयां जेका 3 सालनि में सोसाइटी ideologically conservative रही आहे predominantly, and that's why the generation gap has also and go वॾो big leap ना आयो आहे thinking में, ideology में। थी सघे थो अॻियां 5-10 साल मिसाल तौर काफ़ी शयूं जेकॾहिं गॾु थी वञनि, क्लाइमेट क्राइसिस आहे, काफ़ी सारा क्राइसिस गॾु थी वञनि ऐं दुनिया कंप्लीटली चेंज थिए, उनखे टेक्नोलॉजी इनेबल करे सघे थी, माना इट्स वेरी कॉम्प्लिकेटेड। So that big leap can happen in the next 5, 10, 20 years. माना तव्हां चओ पिया त जेका big आहे उहा prerequisite आहे टेक्नोलॉजिकल चेंज लाइ, not the other way around, not that technological change creates a change. I think it's both interdependent आहे मेरे ख्याल में। राकेश, इहो हा, मां इहो सिर्फ़ु चवां पियो, पाण थोरो स्पेक्युलेट कयूं वेंदे त where do you think the step change will come from? किथों ईंदो, कहिड़े स्पेस खां ईंदो, कहिड़ी टाइप जी टेक्नोलॉजी मां ईंदो? हिकिड़ो त इंटरनेट ऑफ थिंग्स जो आसिफ नालो खयो, but I think it's a very good thing. पाण सभिनी खे maybe we should rack our brains and say something about that. काथों अचणु लॻे थो पियो? Akash, कहिड़े पासे खां ईंदो लॻे थो? What are you speculating? आउं हिकिड़ी पहिरीं एपिसोड में चई चुका आहियां, हींअर I'll just mention the name. मुंहिंजे ख़्याल में त क्वांटम कंप्यूटिंग जेको आहे उहो चेंज आणे सघे थी। उन सां छा थींदो? कंप्यूटर ॾाढा तेज़ थी वेंदा जाते काथे? उन सां इहो थींदो आहे जो जेका AI आहे उहा प्रॉपर AI थी वेंदी, छो जो कंप्यूटिंग पावर इलाही वधी वेंदो ऐं पोइ असां इलाही सारो डेटा इलाही जल्दी क्रंच करे सघंदासीं, इलाही जल्दी हुन कॉम्प्यूट कंदासीं। त AI में हिकिड़ो रियल AI त नहीं पॉसिबल थी सघे, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। मुंहिंजो अंदाज़ो आहे त सिमिलर ई थी वेंदो, पर स्मार्ट सॉल्यूशंस, हर शइ में जंहिंमहिल स्मार्टनेस अची वेंदी, टेक्नोलॉजी सां, इंटरनेट ऑफ थिंग्स ऐं AI सां बि जेकॾहिं मां ब्रिज कॉम्बिनेशन खे, त हर शइ में जेकी स्मार्टनेस अची वेंदी, कम्युनिकेशन पंहिंजी जेकी हूंदी, पंहिंजी फ्रिज सां कम्युनिकेशन, पंहिंजी कार सां कम्युनिकेशन, पंहिंजी पार्किंग सां कम्युनिकेशन, पंहिंजे चार्जिंग सां कम्युनिकेशन, पंहिंजी टूथब्रश जी कम्युनिकेशन, टूथब्रश को वेंदे शूज़ ताईं, मूंखे त लॻे थो हाणे शूज़ बि चार्ज थियणु शुरू थी वेंदा विदिन नेक्स्ट 10 years or so। ऐं जेको आहे कार बि जेको आहे तव्हांखे जीअं न घोड़े खे सॾु कंदा सीटी वॼाए करे भॼी वेंदो फिल्मनि में, ईअं कार खे ऑलरेडी टेस्ला में कोन पियो थिए, तव्हां जेको गैराज खोले गाॾी निकिरी, हा ऑटो ड्राइव, माना उहो मां उहो चवां थो जीअं जेकॾहिं शेड्यूल ॾिठो वञे मुंहिंजे नज़र में 2050 में हाउ आई इमेजिन इज, त तव्हां उथंदा वे जेको आहे ब्लैंकेट पंहिंजो पाण परे थी वेंदो, फोल्ड थी वेंदो, तव्हां उथंदा वे ब्रश जेको आहे तव्हांजो चार्ज थींदो, जीअं 2 मिंट तव्हांखे थियण वारो हूंदो पर्स कंदो त 2 मिंट थी विया तुंहिंजा ब्रश या ऑटोमेटिक शावर थींदा, तव्हांजा ॿार वेंदा वे, कार रेडी खड़ी हूंदी, वेहण तव्हां अख़बार बि जेको आहे पंहिंजे डिजिटल ते पढ़ंदा वे, ऐं कार जेकी आहे पंहिंजो पाण ड्राइव कंदी। होपफुली तव्हांखे ऑफिस वञण जी नौबत ईंदी। हाली पाण अञा 8:30 AM ते हूं, पर आई कैन सी त माना अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं उथण ऐं ऑफिस जे तव्हां कार में वेहण ताईं एतिरी चेंजिस अची वेंदियूं त अॻिते केतिरी चेंजिस हूंदियूं। डिस्टोपिया तो पेंट करे पियो हुउमि तो हिकिड़ो जेका न जेकॾहिं 2050 में जेके जंहिंजी हयाती हूंदी ॿुधा त मूंखे चवंदा अञा 2-4 शयूं मिस करे इहो सुबुह जो। यार मां एक्साइटेड ऐं स्केयर्ड आहियां जंहिं रफ़्तार सां बायोटेक पई डेवलप थिए। आई थिंक इट्स नॉट समथिंग दैट वी थिंक अबाउट। मां पंहिंजी फील्ड कंप्यूटर जी वधीक आहे त पाण बायोलॉजी खे लिफ्ट घटि कराईंदा आहियूं, एटलीस्ट माइंड स्पेस मुंहिंजो घटि वेंदो आहे। पर हाणे कोरोना वायरस जे करे आई बीन रीडिंग अ बंच ऐं आई बीन एक्साइटेड एंड स्केयर्ड एट द सेम टाइम त केतिरो तेज़ी सां शयूं चेंज पियूं थियनि। ऐं देयर इज़ गोइंग टू बी अ टाइम एंड उहो सॼो जेको उन में इम्प्रूवमेंट अचे थी पई न, क्रिस्पर हिकिड़ो टेक्निक आहे जंहिंसां जीन एडिटिंग थी सघे थी पई, उहो साइंस सां सॼी दुनिया में यूज़ था करनि पिया।
We don't know Now, what that will look now like. this is the exciting topic that we should have talked about. maybe some other time. But I mean, imagine a child born today, अॼु जेको ॿार को पैदा थींदो, they will likely live into the 22nd century. ठीक है ना? 80 साल, है ना? That's not unimaginable, है ना? I think उहे ज़रूर बायोटेक जो नेक्स्ट रेवोल्यूशन ॾिसंदा. I don't know वो पंहिंजे अपब्रिंगिंग जे दौरान ॾिसंदा या उन्हनि जी टीनेज जे दौरान ॾिसंदा या यूथ ॾिसंदा, पर and that is going to be a fundamentally different life. I'll just throw that away as we conclude. Yeah. Maybe your paake next topic rakhan kuche biotechnology worth exploring. Asif? Yeah, exactly. I agree. We should do that. अच्छा ताज हुआ थॉट्स चाहिए केड़ी जगह ते किथा हां या स्टेप चेंज नेक्स्ट जगह इंदी किथा इंदी यार मां टेक्नोलॉजी तो फोकस ना जो तहां आयो, but obviously I will defer to you on all of that. But yes, there are lots and lots of things. Biotech is a very interesting example actually. Climate crisis आए उनके कीअं एड्रेस थी करे दुनिया उहो हिकिड़ो वॾो let's see how they actually do that. And then generally I think the societal socio-economic structure दुनिया जो भी काफी माना subject to crisis आहे हर वक्त, तो वो भी interesting आहे अगले 10-15-20 साल में उनमें कहिड़ी changes अचनि. So let's see. I think climate is interesting. We are on a way out by काफी देर थी है, पर climate ॾाढो interesting है. छो जो अगर climate खे seriously खयो में हो त माना असांजो lifestyle change थींदो. That will be big. माना जीअं हींअर असांजो lifestyle change थियो आहे, थी सके तो क्लाइमेट चेंज असांजो लाइफस्टाइल चेंज करे ऐं पोइ उहा हर शइ खे ट्रम्प करे वेंदी, उहा जेका चेंज ईंदी. इट्स वेरी इंटरेस्टिंग पॉइंट. सही. चलो हिन ॻाल्हि ते पोइ अॼु जो एपिसोड कंक्लूड कजे. छा ख़्याल आहे? लास्ट वर्ड पूछूं आकाश खां, ओम खां, कोई भी लास्ट वर्ड ना. You're done, ओम. लास्ट वर्ड यार लास्ट वर्ड जेको आहे न, सो वो ज़हन में अची कोन पियो. आसिफ तूं ॿुधाए भला को. जी सिंध. सदा जी. चलो सदाई गॾु पोइ रमज़ान जो पहिरियों रोज़ो आहे त तव्हां सभिनी खे रमज़ान मुबारक. ऐं इन सां ख़तमु. ओके.